मकान ॿियो आहे हिते साईं ते मकान ॿियो कुझु कोन्हे? जी न, हिते साईं जी तुर्कस्तान खां अलावा ॿी तुर्कस्तान का बि न आहे। जी ऐं जेको सो हिते साईं तुर्कस्तान फ़िलहाल न पियो ठहण जी कोशिशि। सही यानी साईं चए थो जे तव्हां अकेलो सही आहियो जी हा, हिते जेको तुर्कस्तान मुंहिंजा ज़ारतूं अचनि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, यारी मदद नमस्ते। असां आया आहियूं अॼु साईं इस्माइल शाह जी दरगाह ते। त साईं इस्माइल शाह फ़क़ीर जेको दौलताबाद खां 3-4 किलोमीटर उभरंदे साईं जी दरगाह आहे। ऐं अचो त साईं जी दरगाह जो तव्हांखे नज़ारो ॾेखारियूं था ऐं वधीक ख़लीफ़े सां बि ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, तव्हांखे साईं जी ख़ासियत जी बि ॻाल्हि ॿुधाईंदासीं। त अचो, हीअ दरगाह जो एंट्री गेट आहे। बिल्कुलु ईअं आहे, तव्हांखां चाढ़ी आहे। त साम्हूं साईं जी दरगाह आहे, साईं इस्माइल शाह। ऐं हीअ साईं जो हिते जेको मुसाफ़िर खानो आहे, हीअ पाणी जी टांकी लॻल आहे। सभु तव्हांखे ॾेखारींदा हलूं। त दोस्तनि खे कंहिंजो ॾिठल हुजे या न हुजे त साईं इस्माइल शाह जी दरगाह जे साम्हूं मुसाफ़िर खानो आहे। ऐं हीअ जेको आहे, हाणे अचो त हलूं था साईं जी दरगाह में, साईं जी ज़ियारत कंदासीं। तव्हां बि कयो ऐं असां बि करूं। ऐं वीडियो जे पसंदि अचे त लाइक कमेंट ज़रूरु ॾींदा। न्यू आस चैनल असांजो जेको आहे, न्यू आस चैनल। मां आहियां तव्हांजो ख़ादम तिलक चंद भील, ऐं हीअ तव्हांखे दरगाह जो नज़ारो करायां थो। त अचो त दरगाह में हलूं था ऐं दरगाह जी ख़ासियत तव्हांखे ॿुधायां। दोस्तों हाणे हलूं था दरगाह अंदरि। हीअ दरगाह जो थल्हो, ठीकु आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हीअ मस्जिद आहे। मस्जिद जे भरिसां साईं जी दरगाह आहे ऐं वॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे, ख़ूबसूरत जॻह आहे। ऐं साम्हूं बि ख़ूबसूरत वण आहिनि, सुठा सुठा वण आहिनि, कॿड़ आहिनि, गुल बि आहिनि, मेहंदी जा वण बि आहिनि। इहे बि तव्हांखे ॾेखारियां थो। पहिरीं हलूं था साईं जी दरगाह में, साईं जी ज़ियारत करूं था, पोइ अॻिते वधूं था। साईं जिन जी महिरबानी, जिन असांखे घुराईंदो त असां हुन साईं जो वीडियो ठाहे सघूं। हीअ साईं जो दरगाह जो गेट, ऐं हीअ आहे साईं जी दरगाह। साईं इस्माइल शाह गाज़ी, साईं इस्माइल शाह जेको, हीअ साईं जी दरगाह आहे। माशाल्लाह ख़ूबसूरत दरगाह आहे। ऐं हीअ साईं जी तव्हांखे दरगाह ॾेखारियां थो। त दोस्तो, काफ़ी मूं दरगाहूं अॻे बि ॾेखारियूं, वरी तव्हांखे ॾेखारियां थो, ठीकु आहे। मुंहिंजो कमु आहे अमन ऐं भावचारी जो। अमन भावचारी सिंधी ॿोली खे उजागर करणु ऐं सैयदनि जूं ज़ियारतूं कराइणु ऐं सैयदनि जे ज़ियारतूं करणु ऐं सैयदनि जे हिसाब खां तव्हांखे त साईं जी दरगाह आहे। हीअ ख़ूबसूरत नज़ारो ॾिसो, हीअ खिड़की आहे साईं जी दरगाह जी। ऐं मथे तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअ कुंभो ठहियलु आहे, ठीकु आहे। हीअ साईं जी दरगाह, हिते ज़ियारतूं बि ईंदा आहिनि। हींअर बि ख़ैरात करे ज़ियारतूं विया आहिनि। त साईं जी दरगाह आहे, हीअ साईं जी दरगाह, ठीकु आहे। माशाल्लाह ख़ूबसूरत दरगाह आहे। ऐं हीअ हाणे हलूं था ॿाहिरि। त दोस्तो, साईं जी दरगाह ॾिठी तव्हां, हीअ पोयों हिसो दरगाह जो, ठीकु आहे दोस्तो। ऐं दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ दरगाहूं जेको आहिनि, हीअ वॾी पहुच वारी दरगाहूं आहिनि। ऐं हिन दरगाहुनि ते काफ़ी माण्हू ईंदा आहिनि, ज़ियारतूं बि ईंदा आहिनि। ऐं त हीअ साईं जो दरगाह जो थल्हो, ठीकु आहे। ऐं हितां खां तव्हांखे ॾेखारींदो हलां, ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे, ख़ूबसूरत दरगाह आहे, ख़ूबसूरत नज़ारो आहे। ऐं ख़ूबसूरत वॾी ॻाल्हियूं आहिनि, साईं जी पहुच साईं वटि ई आहे। असां मिसकिन माण्हू ख़ादम तव्हांखे ख़ाली ॾेखारे सघूं था।
ऐं तव्हांखे इहो ई मंदरु ॾेखारे सघूं था त भाई साईं जूं दरगाहूं हिते आहिनि। ही जेको आहे ही मेहंदी जो वणु आहे, गुल बि आहे, ही मेहंदी जो वणु आहे ऐं ही ॿुबर बि आहे, ही सॼो मेहंदी आहे, मेहंदी जो वणु आहे, उहो बि पुछा कंदासीं। दोस्तो ही साईं जी दरगाह खां हेठि लथा आहियूं ऐं वीडियो पसंदि अचे त कमेंट लाइक ज़रूरु कजो। त दोस्तो ही आहे मीर मोहम्मद खलीफ़ो साहिबु साईं इस्माइल शाह जा, ऐं अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त साईं कहिड़े टे में पैदा थियो ऐं साईं हिते कीअं आयो। ही त साईं तमामु वॾी उमिरि जा आहिनि, जी तक़रीबन 2000 हींअर हले पियो 25। जी आओ असां हिते रहिया आहियूं तक़रीबन 2015 खां पोइ। जी 2015 खां पोइ असां खां अॻु में कई मुज़ावर हिन दरगाह ते थी रहिया आहिनि जी ऐं तमामु पुराणी दरगाह आहे। हे 500 हिजरी जी दरगाह ॿुधाई वञिजे जी ऐं हिते तव्हांजा ई भील बि मुज़ावर थी रहिया हुआ जी ऐं पंजाबी बि मुज़ावर थी रहिया हुआ। जी उन खां बाद में पंहिंजो कुंभर बि जी हिते मुज़ावर थी रहिया हुआ। चलो सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। साईं जी ख़ासियत ॿुधाइजो, साईं जी ख़ासियत छा आहे, साईं जी जेको मन्नत कहिड़ी साईं पूरी कंदो आहे। साईं दिलि जी ख़्वाहिश जेका बि तव्हां रखी ईंदव दिलि जी उमेद सां जी तव्हांजी इनशाला अल्लाह पूरी कंदो, दरवेश कंदो। त साईं जेको ॿियो हिते ॿी जिस दरगाह ते मकान ॿियो आहे, हिते साईं ते मकान ॿियो कुझु कोन्हे। जी न, हिते साईं जी तुर्कस्तान खां अलावा ॿी तुर्कस्तान का बि न आहे जी ऐं जेको सो हिते साईं तुर्कस्तान फ़िलहाल न पियो आणण जी कोशिशि। सही यानी साईं चए थो जे तव्हां अकेलो सही आहियां। जी हा, हिते जेको तुर्कस्तान मुंहिंजा ज़ारतूं अचनि मुंहिंजी ज़ारत करे वञनि पर ॿियो मूंखे ॿियो डिस्टर्ब हिते केरु न मकान करे, ॿियो को बि न आहे। डिस्टर्ब केरु न करे। जी त सुठी ॻाल्हि आहे त साईं जो नालो असां ॿुधोसीं अॻे त ॿुधोसीं पर हाणे अची ॾिठोसीं। माशा ठीकु आहे, त दोस्तो तव्हां बि ॾिसिजो साईं जी दरगाह साईं इस्माइल शाह, ऐं हीअ आहे मीर मोहम्मद अदो मीर मोहम्मद सोलंकी जेको साईं जा ख़लीफ़ा आहिनि ऐं हिते संभालींदा आहिनि। ठीकु आहे, इन व्लॉग सां गॾु असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।